नाज़रीन, डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री एंड डायग्नोस्टिक सेंटर कासमाबाद ब्रांच पारा नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान में मुख्तलिफ़ टेस्टुनि जी चकास करण वारे फ्री मेडिकल कैंप लगाई वई। उन हवाले से हैदराबाद में पेश आए साकिब कुबर की रिपोर्ट। डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री एंड डायग्नोस्टिक सेंटर कासमाबाद ब्रांच पारा नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान में मुख्तलिफ़ टेस्टुनि जी चकास करण वारी फ्री मेडिकल कैंप लगाई वई। लगायल फ्री मेडिकल कैंप में शरीक तालका बेराड़ी हैदराबाद जी असिस्टेंट कमिश्नर सुरान एजाज अबड़ो, डॉक्टर ईसा लेब कासमाबाद ब्रांच जी मैनेजर डॉक्टर फौजिया कीरियो, नेशनल बैंक जो जनरल मैनेजर मोहम्मद जमान खान समेत बैंक के स्टाफ पिण वडे अंग में शिरकत कई। उन मौके ते हिननि ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर ईसा लेब हैदराबाद के अंदर अहिड़े क़िस्म जूं फ्री मेडिकल कैंपूं लगाइण एक बेहतरीन कदम है। जैसे त इन फ्री मेडिकल कैंप में रत जो मुख्तलिफ़ टेस्टूं जिनमें फ्री ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल, हेपाटाइट बी सी समेत ECG भी पिण कई वई। उन मौके ते हिननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॾाढो हिकिड़ो सुठो स्टेप आहे ऐं इलाही घटि अहिड़ियूं ऑर्गेनाइज़ेशन्स हूंदियूं आहिनि प्राइवेट जेके इन तरह जूं सर्विसिस प्रोवाइड कंदियूं आहिनि। ऐं ईसा लैब पंहिंजे CSR फंड्स मां ही जेके फ्री मेडिकल कैंप्स करे रही आहे। मुंहिंजे एक्सपीरियंस में बि पहिरीं बि इन्हनि फ्री मेडिकल कैंप कई आहे। इन्हनि सवे माण्हुनि खे पंहिंजी सर्विसिस मुफ़्त प्रोवाइड कयूं आहिनि। फ्री टेस्टिंग, डॉक्टर्स भी प्रो बोनो उन्हनि जा ईंदा आहिनि, पंहिंजी सर्विसिस ॾींदा आहिनि। त इहे अहिड़े क़िस्म जूं कैंप्स जेको आहे सो हर इदारे में हई वञनि, हर गवर्नमेंट जे इदारे में हई वञनि। ऐं मुंहिंजो फुल कोऑपरेशन हिननि सां रहंदो ऐं स्पेशली रिक्वेस्ट कंदुसि त जेकॾहिं हिते क्वार्टरली पंहिंजो अहिड़ी कैंप्स लगाई वञनि त असां हिननि खे हर तरह जी सपोर्ट ॾियण जे लाइ तयारु आहियूं। डॉक्टर ईसा लेबॉर्ट्री एंड डायग्नोस्टिक सेंटर पारां असां हिते हिकिड़ी फ्री मेडिकल कैंप लगाई आहे, जंहिंमें असां हिते जे मुलाज़िमनि जेके कमु करण वारा माण्हू आहिनि उन्हनि जूं फ्री टेस्ट कयूं आहिनि। गॾोगॾु उन्हनि खे फ्री डॉक्टर्स जो मुआइनो करायो आहे ऐं असां उन सां गॾोगॾु फ्री शुगर जी टेस्ट, कोलेस्ट्रॉल जी टेस्ट, ECG ऐं फ्री मेडिसिन भी रखियूं। ऐं ही असांजो इनिशिएटिव आहे जंहिंमें उहे माण्हू जेके पंहिंजे कम जे करे, पंहिंजे बिज़ी शेड्यूल जे करे पंहिंजो मुआइनो नथा कराए सघनि, उन्हनि जे लाइ असां ही जेको आहे सो कैंप रखी हुई। जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा CSR एक्टिविटीज़ कंदा रहियूं। पूरे सिंध में असां कैंपूं ऑर्गेनाइज़ कयूं आहिनि ऐं कयूं पिया। ऐं असांजो जेको लीडर आहे डॉक्टर फरहान ईसा साहब, उन्हनि जी हिकिड़ी इहा ख्वाहिश आहे त असां वधि खां वधि आवाम खे जेको आहे फ़ाइदो ॾियूं, ग़रीब माण्हुनि खे फ़ाइदो ॾियूं। जॾहिं त हिन फ्री मेडिकल कैंप में 100 खां मथे बैंक जे मुलाज़िमनि जूं टेस्टूं कयूं वयूं। हिननि चयो त अगरि अहिड़े क़िस्म जूं फ्री मेडिकल कैंपूं हर जॻह ते लगायूं वञनि त जीअं आवाम उन्हनि फ्री मेडिकल कैंपुनि मां फ़ाइदो हासिल करे सघे। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु साकिब कुबर, आवाज़ टीवी न्यूज़, हैदराबाद।